नाज़रीन, हींअर असां जेको आहे शहदादकोट शहर में मौजूदु आहियूं, हीराबाद पाड़े में, जिथे ही अव्हांखे लाइव ॾसी रहिया आहियूं त ही हैदर अली सुमरो जेको प्राइमरी उस्तादु आहे, जेको जिगर जी बीमारी में मुब्तला आहे, केतिरे ई सालनि खां वठी ख़ैस गुरबत हुजण जे करे हींअर जेको आहे इलाजु न पियो कराए सघे। असीं जेको आहे वसारनि खे अपील था कयूं त हिन उस्ताद जी ज़िंदगी बचाई वञे, जीअं ही पंहिंजी जेका ड्यूटी करे सघे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी जेको आहे ज़िंदगी में ऐं जेको आहे हू घुमी फिरी सघे। केतिरे ई सालनि खां जेको आहे हिन बीमारी में मुब्तला आहे, हींअर हाणे जेको आहे त हू बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे। हीअ वसारनि खे अपील थो करे त हिन जी जेको आहे ज़िंदगी बचाई वञे। हैदर अली सुमरो जेको प्राइमरी उस्तादु आहे, शहदादकोट मेन स्कूल में जेको ॿारड़ा पढ़ाईंदो आहे, पर हींअर जेको आहे बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे। हिन जो जेको जिगर आहे उन में कैंसर थी वई आहे। हाणे जेको आहे हीअ वसारनि खे अपील थो करे त जेको आहे हिन जी ज़िंदगी बचाए वञे। असीं कोशिशि कंदासीं त साईं सां कुझु ॻाल्हि ॿोल करे सघूं त जेको आहे हुनजो छा चवणु आहे। जेको जी साईं, तव्हां छा चवणु चाहियो था वसार? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुज़िरियल 12 सालनि खां आऊं हिन मर्ज़ में मुब्तला आहियां ऐं पंहिंजी मदद पाण तहत मुकमिल इलाजु करायोसीं, पर हाणे जेकी पोज़ीशन आहे, डॉक्टरनि चयो आहे त जल्द खां जल्द हिन जी ट्रांसप्लांट करायो तव्हां पंहिंजे चहिरे जी, छो त हाणे जेके दवाऊं आहिनि उहे असरु करणु छॾे वयूं आहिनि। डॉक्टरनि लिखी ॾिनो आहे, वस वारा जेको आहे मदद कंदा त अलाह पाक उन्हनि जे बचे उन्हनि खे आबाद शाद कंदो। बसि इहा ई आहे। ख़ुशूसन जेको असांजा हितां जा MNAs MPAs या जेके बि आहिनि, पोइ उहो हिंदू कम्यूनिटी सां हुजनि या ॿियनि सां हुजनि या ॿिया दोस्त आहिनि जेके बि, अगरि उहो मदद कंदा त अलाह साईं सभिनि खे ख़ुशि कंदो। जी जी, उहे अचनि था, उन्हनि बि मुख़्तलिफ़ शयूं हिन ते सोशल मीडिया ते रखियूं आहिनि ऐं इहो जेको आहे सो कल्ह खां वठी इहो सिलसिलो जेको आहे सो जारी आहे। पहिरियों त जेको हुयो, जेको 10-12 साल उहो पंहिंजी सिलसिले में पाण ई जेको हुयो, घर जो जेको कुझु हुयो उहो जेको आहे हिन ते ख़र्च कंदा रहियासीं, कंहिंखे का तकलीफ़ न ॾिनीसीं। पर हीअ ट्रांसप्लांट वारो जेको आहे उहो तमामु जेको आहे सो महांगो आहे, इलाजु आहे जेको मुंहिंजे वस खां बि चढ़ियल आहे। अगरि मां पंहिंजे ॿचड़नि जो अझो खपायां त बि उहो नथो थी सघे। जी नाज़रीन, जेको आहे साईं जा मां वीचार ॿुधा, जेका उहो वसारनि खे अपील थो करे ऐं ख़ासि करे उस्ताद तंज़ीमूं पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं तुंहिंजा चूंडियल नुमाइंदा पंहिंजो किरदारु अदा करे जेका उस्ताद जी ज़िंदगी बचाई वञे। सॼी ज़िंदगी उस्ताद पंहिंजे कलम जो पोरियो कयो आहे ऐं जेको आहे मासूम ॿारनि खे पढ़ायो आहे। हींअर जेको आहे बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे। असीं जेको आहे उस्ताद जे भाउ सां बि जेको आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। जी साईं, तव्हांजो छा चवणु आहे अदे जे हवाले सां? जेको आहे तव्हां बि उस्ताद आहियो। साईं, हीउ मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, मेन स्कूल शहदादकोट जो हिकु फ़र्ज़ शनाज़ बहितरीनु उस्तादु आहे। 12 साल बाक़ाइदे हिन पढ़ायो आहे। सॼे शहर जा शागिर्द उस्ताद हिनखे बख़ूबी ॼाणीनि। जेतिरो असांखे वस हुयो असां हिन जी इलाज लाइ वसूं न घटायो आहे। लखें रुपया असां ख़र्चु कया आहिनि। हर 2 महीने 3 महीने असां कराची वेंदा हुआसीं। 40-50 जूं रिपोर्टूं असां करायूं आहिनि। पोइ डॉक्टरनि मुख़्तलिफ़ हिसाब सां असांखे दिलिजाए जेको ॾींदा आया, पर गुज़िरियल 2 सालनि खां हिनखे कामिण सां गॾु शुगर बि थी वई। शुगर थियण खां पोइ माना हिन जो जहिड़ो माना उहो सही कमु न करणु शुरू कयईं ऐं हाणे 2-3 महीननि खां पोइ डॉक्टरनि तक़रीबन जवाबु ॾिनो आहे। पोइ बि असां वसो न घटायो आहे। पंहिंजूं पघारूं, लोन, सभु शइ खणी हिन जो इलाजु करायो आहे। हाणे आख़िर में डॉक्टरनि इहो ई वञी चयो आहे त हिन जो माना जेको लिवर आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं हिन जो ट्रांसप्लांट तमामु ज़रूरी आहे, जेतिरो जल्द थिए। किथां इलाजु थींदो हाणे? साईं, असां इलाज जे लाइ दीवाने फारूक कराची वियासीं, गंबटे जो चकर हयोसीं, डोह में वियासीं। असांखे उते टिकट न पिया वञो, हिन जो इलाजु हिते न थींदो। ऐं इलाजु इंडिया में चवनि था थींदो, या हिकिड़ो अलशफ़ा अस्पताल इस्लामाबाद आहे जंहिंजो ख़र्चो ॿुधाईंदा तक़रीबन 80-90 लख आहे, जेको हिकु आम उस्ताद जे हिसाब खां तमामु घणो मथे आहे। असां हिन घर खपाइण जे लाइ बि कोशिशि कई आहे, जेको वधि में वधि 30-35 लख जेको असांखे थिए थो। पंहिंजे घर जो अझो बि असां खपाइण लाइ तयारु आहियूं। महिरबानी करे वसार असांजी मदद कयो। हितां जो MNA पीपल्स पार्टी जे जियालनि खे, बिलावल भुट्टो खे, मैडम फरियाल तालपुर खे असां अपील था कयूं त हिन ग़रीब उस्ताद जी असांजी मदद कयो त असां पंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचायूं। ऐं हिकु मसइलो न आहे, असांखे ॿुधायो अथऊं त कराची में
केतिरा ई MP जेके आहिनि MQM वारा इहे केस रोज़ खणी हल कराए उहे पैसा कढाए उन्हनि जो इलाजु कराइनि था। पर मां सम्झां थो असां वरी बि वसा वारनि खे अपील था कयूं त असांजी मदद कयो। अहिड़ो मसइलो न आहे, जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो माना केस फाइनल थी वञे, हिन जो थी वञे, इलाजु थी वेंदो, को मसइलो हल न आहे। महिरबानी। नाज़रीन, अचो त पंहिंजे हिन उस्ताद जी जेको आहे ज़िंदगी बचायूं ऐं जेको आहे पाण गॾिजी करे उस्ताद जे लाइ जेका झोली खणी ऐं सॼी सिंध में जागीरता मुहिम हलायूं त हिन उस्ताद जी जेको आहे ज़िंदगी बचायूं। अचो त पाण गॾिजी हिन उस्ताद जी ज़िंदगी बचायूं ऐं इंसानियत नाते हिन उस्ताद जी ज़िंदगी बचायूं।